कंदकोट जागियाने चादड़ बिरादरी में में हलंदड़ पुराणो खूनी तकरार बीहर भड़की जो फायरिंग में एक कतल एक जख्मी फायरिंग जो सिलसिलो जारी। कश्मीर पुलिस पारा मुकाबले की दावा मिल जाने मूजिब कंदकोट दुरानी महर थाने के अद कचे वाले इलाके में जागीरानी बिरादरी के हथियारबंदन जो माल चारींदड़ चादड़ बिरादरी मथा फायरिंग। चादड़ बिरादरी की जवाबी फायरिंग में गोलियों लगण सबब एक ॼणो इनायत जागीरानी थरे ते कतल थी वियो, जॾहिं त हिकु ॼणो मशकूल जागीरानी सख्त जख्मी थी पियो। इतला ते अद जी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि पहुती। होॾां कश्मीर पुलिस पारां मुक़ाबले करण जी दावा। कश्मीर पुलिस मुताबिक़ मुहिम जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन हलंदड़ हो। जागीरानी गैंग खे फायरिंग करे ॾिनी। कश्मीर पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी इनायत जागीरानी मारिजी वियो, जॾहिं त हिकु ॾोहारी मशकूल जागीरानी सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियल ॾोहारी जो लाश ऐं ज़ख़्मी खे साथी खणाए फ़रार थी विया। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ कंदाकोट।